सवाल कयो आहे मोहम्मद हसन मक्सी कासमी। वो तो चए त मुफ्ती साहब एक सवाल आहे जेको पेश इमाम नमाज तरावी ख़त्म शरीफ वारी पढ़ाए तो ऐं नमाज तरावी में सजदो अचे थो वञे ऐं उहो सजदो ॾई बाद में जॾहिं मथे उथे थो त उथण जे टाइम ग़लती सां अलहम्द शरीफ पढ़े थो वञे पर उहो सजदो सहव जो कंदो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं को शख़्स अलहम्द शरीफ खां पोइ सूरत पढ़े थो ऐं सूरत खां पोइ वरी अलहम्द शरीफ पढ़े थो त इन सां सहव जो सजदो लाज़िम न थींदो। अलबत्ता जेकॾहिं अलहम्दो पढ़ी वरी अलहम्दो पढ़े थो यानी अलहम्दे जो तकरार करे थो त इन सां वाजिब छॾिजंदो ऐं सहव जो सजदो लाज़िम थींदो। पर हिन सूरत जे अंदरि सहव जो सजदो लाज़िम न थींदो। जीअं मुहीतुल बुरहानी जे अंदरि आहे त वलो कर फातिहतल किताब व सूरतन सुम्म कर फातिहतल किताब फला सहव अलैहि। जेकॾहिं कंहिं शख़्स अलहम्दो शरीफ पढ़ियो उन खां पोइ वरी सूरत बि पढ़ियाई वरी अलहम्दो शरीफ पढ़ियाई त उन जे मथां सहव जो सजदो लाज़िम न थींदो। इन जे करे जेका सूरत पुछी वई उन में बि सहव जो सजदो ॾियणु लाज़िम न थींदो। वल्लाहु अअलम बिस्सवाब।